अस्सलाम वालेकुम दोस्तों। सिंध कैनात यूट्यूब चैनल ताण करे एक भेरो ॿीहर हाज़िर थिया आहियूं। दोस्तों असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे तव्हां दोस्तनि जे दिलचस्पीअ वटां वीडियोज़ हुजनि ऐं अॼु जेका असां वीडियो आंदी आहे सा तमामु ज़बरदस्त ऐं दिलचस्प वीडियो आहे। बिल्कुलु असांजी अॼु जी जेका वीडियो आहे उहा मौजूदा दौर में सिंध जे तमामु मशहूरु फ़नकारा फ़ाइज़ा अलीअ मुतलिक़ आहे। फ़ाइज़ा अली किथे ॼाई, कहिड़े शहर में ॼाई ऐं हूअ फ़नकारा कीअं बणी, सॼी सरगुज़श्त अॼु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हांखे आउं हिकिड़ो अर्ज़ु कंदुसि त ख़ुदारा असांजे यूट्यूब चैनल सिंध कैनात खे सब्सक्राइब कयो ऐं गॾोगॾु घंटीअ खे बि दॿायो। ऐं हर वीडियो में अर्ज़ु कंदो आहियां त तव्हांजे सब्सक्राइब करण सां तव्हांजो कुझु बि ज़्यान कोन्ह थींदो, पर असांजी हौसला अफ़ज़ाई थी पवंदी ऐं असांजी मदद बि थी पवंदी। हाणे अचो त अॼु जी वीडियो शुरू कयूं था। फ़ाइज़ा अलीअ जो जनमु अॼु खां 26 साल पहिरियां 9 अक्टूबर 1998 ईस्वीअ ते दादूअ में थिए थो। नंढले खे संदसि नालो माहे जबीन रखियो थो वञे। दोस्तों फ़ाइज़ा अलीअ जी ज़ात सोलंगी हुई, छाकाणि त संदसि माउ, संदसि ॾाॾी ऐं संदसि घर जूं कुझु ॿियूं औरतूं बि राग सां वाबस्ता हुयूं। तंहिं करे फ़ाइज़ा अलीअ खे बि नंढे लाकूं ई राग जो शौक़ु हुयो। हू पंहिंजे स्कूल जे शोअनि में राग ॻाईंदी हुई ऐं ख़ूब दाद हासिलु कंदी हुई। हिन मुख़्तलिफ़ उस्तादनि खां राग जी सिख्या वरिती ऐं पोइ बाक़ाइदा राग ॻाइणु शुरू कयाईं। दोस्तों अॻिते हली फ़ाइज़ा अलीअ खे टिकटॉक जो प्लेटफॉर्म मिले थो, जिते हू पंहिंजे हुसन ऐं आवाज़ ज़रिए ख़ूब दाद हासिलु करे थी ऐं पंहिंजा केतिरा ई चाहींदड़ पैदा करे थी। दोस्तों उन खां अॻु जो आउं वीडियो खे अॻिते वधायां ऐं तव्हांखे वरी बि अर्ज़ु कंदुसि, हथु ॿधी अर्ज़ु कंदुसि त मुंहिंजे यूट्यूब चैनल खे अञा ताईं जिन जिन सब्सक्राइब न आहे कयो उहे सब्सक्राइब कनि ऐं गॾोगॾु घंटीअ खे पिणु वॼाइनि। फ़ाइज़ा अली टिकटॉक ते जीअं जीअं मशहूरु थींदी वई तीअं तीअं ई संदसि चाहींदड़ वधंदा विया। ॿुधण में ईअं बि अचे थो त टिकटॉक वारे ज़माने में फ़ाइज़ा अलीअ जो हिकु बॉयफ्रेंड हूंदो हुयो जंहिंजो नालो हुयो तौफ़ीक सोलंगी ऐं बाद में फ़ाइज़ा अली खेसि फुरे लुटे कंगाल बणाए छॾे ॾिनो हुयो। चवनि था त फ़ाइज़ा अलीअ खे फ़नकार बणाइण में मिट मौलाईअ जो बि वॾो हथु हुयो, जेको खेसि चाहींदो हुयो। बाद में फ़ाइज़ा अलीअ तौफ़ीक सोलंगीअ जीअं हिन खे बि छॾे ॾिनो। बाद में फ़ाइज़ा अलीअ जो अफेयर हमीद अबड़ू नाले हिकु आफ़ीसर सां थिए थो ऐं आहिस्ते आहिस्ते इहो अफेयर शादीअ में बदिलजी थो वञे ऐं फ़ाइज़ा अलीअ जी शादी आफ़ीसर हमीद अबड़ूअ सां थी वञे थी। फ़ाइज़ा अलीअ जे इन अचानक फ़ैसिले ते संदनि चाहींदड़नि में हलचल मची थी वञे। संदनि चाहींदड़नि जी इहा हलचल खेसि अञा बि वधीक मशहूरु करे छॾे थी। दोस्तों फ़ाइज़ा अलीअ बुनियादी तौर ते हिकु ग़रीब घराणे सां तालुक़ रखंदी हुई, पर संदसि ॻाइण ऐं बाद में हमीद अबड़ीअ सां शादी खेसि अमीर बणाए छॾियो। दोस्तों अॼुकल्ह हिन जो लाइफ स्टाइल अमीरनि जहिड़ो आहे ऐं अॼुकल्ह हूअ कामयाबियुनि जे बुलंदियुनि खे छुही रही आहे। हूअ अॼु बि राग ॻाए थी, पर अॼु हूअ उहा फ़ाइज़ा अली न आहे जेका कुझु साल पहिरियां हूंदी हुई। अॼु हूअ तमामु ज़बरदस्त पैसे वारी बणिजी चुकी आहे। दोस्तों ही हुई असांजी अॼु जी वीडियो जेका हुई फ़ाइज़ा अलीअ मुतलिक़। अव्हांखे कीअं लॻी अव्हां पंहिंजी राय जो इज़हार कमेंट में ज़रूरु करे सघो था। दोस्तों आउं हिकु भेरो ॿीहर वरी तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त असांजे यूट्यूब चैनल सिंध कैनात खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी पिणु वॼायो, छो जो असांजो जेको चैनल आहे उहो अहिड़ियूं ई दिलचस्प वीडियोज़ अव्हांजे लाइ ठाहींदो आहे। वॾियूं महिरबानियूं, वॾा वॾ।